फुलैडी शहर लग अजल सो प्यारो थियो 4-15 मार्च ते आयारो थियो 4-15 मार्च ते आयारो। फुलैडी शहर लग अजल सो प्यारो थियो 4-15 मार्च ते आयारो थियो 4-15 मार्च ते आयारो। फुलैडियूं शहर लग अजल सो प्यारो थियो 4-15 मार्च ते आयारो थियो 4-15 मार्च ते आयारो। ईंदो सिंध जो कायद उते इब्न खालिद मिठो मोर माण्हू अलामा तराशिद। ईंदो सिंध जो कायद उते इब्न खालिद मिठो मोर माण्हू अलामा तराशिद। हलूं सब जियाला हणी कई नारो थियो 4-15 मार्च ते आयारो थियो 4-15 मार्च ते आयारो। फुलैडियूं शहर लग अजल सो प्यारो थियो 4-15 मार्च ते आयारो थियो 4-15 मार्च ते आयारो। जिते खतीब सिंध साईं ईसा भी ईंदो जिजो जोज जज्बे सब वाइज़ भी थींदो। जिते खतीब सिंध साईं ईसा भी ईंदो जिजो जोश जज्बे सब वाइज़ भी थींदो। ईंदो मातलीअ खां साईं गुल हसन भलारो थियो 4-15 मार्च ते आयारो थियो 4-15 मार्च ते आयारो। फुलैडियूं शहर लग अजल सो प्यारो थियो 4-15 मार्च ते आयारो। ईंदो लाड़ खां साईं खान प्यारो ईंदो मौलाना इब्राहिम 78 वारो। ईंदो लाड़ खां साईं खान प्यारो ईंदो मौलाना इब्राहिम 78 वारो। ईंदो मुफ्ती अहमद राजड़ भी भलारो थियो 4-15 मार्च ते आयारो थियो 4-15 मार्च ते आयारो। फुलैडियूं शहर लग अजल सो प्यारो थियो 4-15 मार्च ते आयारो थियो 4-15 मार्च ते आयारो। कारी इब्राहिम कई फरमाइश आहे अदा साबिर असांखे ॾे तूं नज़म ठाहे। कारी इब्राहिम कई त फरमाइश आहे अदा साबिर असांखे ॾे तूं नज़म ठाहे। ईंदा नात ख़ान उत इज़हार सौरभ प्यारो थियो 4-15 मार्च ते आयारो थियो 4-15 मार्च ते आयारो। फुलैडियूं शहर लग अजल सो प्यारो थियो 4-15 मार्च ते आयारो थियो 4-15 मार्च ते आयारो।